अदा मां भी घणी देर खां सड़ो वेठो मला केडी मल मौको मिलंदो आने डाक रागवाई जन बुधो। हकीकत यह है कि असा कलाकार में भगवान एक स्पेशल नस्ल दी है। मैनो खन्ना गाँव चरा थी पाऊं पैना मथा बिजन सा बनो। हाँ दा हकीकत गाल था जड़ी तरह हर बिजनेस में सीजन होंगी ऑफ सीजन में होंगी असा कलाकार में भी ऑफ सीजन होंगी। ऑफ सीजन केड़ी होंगी इंडिया में असांजे बरसात जा ॾींहं जून 15 खां बरसात शुरू थींदियूं पर जुलाई खां पूरा मींहं काय पवंदा आहिनि। वेंदे अगस्त तो ही सुञ हूंदी आहे अगस्त सितंबर तो। हाँ ये जो खुलियल मैदान में प्रोग्राम ऑर्गेनाइजर ॻोल्हियो हुजे ऐं ओचितो जो अची मींहुं पए पोइ किशोर कुमार पैसा केरु भरे ॾींदो आहे। सौदा प्यारा ॾिसंदा रहंदा आहियूं असां बि कि असांजी सीजन खुले। असांजी सीजन शुरू थींदी आहे माता जे नवरात्रनि सां। मस अक्टूबर जो महीनो पूरो थियो असांजी ऑफ सीजन पूरी थियण वारी ऐं सीजन शुरू थियण वारी। तव्हांखे यादि हूंदो कुझु टाइम पहिरियों इंडिया में अची कर्फ्यू लॻा चारों तरफ़ हाहाकार मचो पियो। हिकु त पहिरियों धंधा भी बंद मथा वरी प्रोग्राम जी भी परचाणी तारियूं अचनि। दादा किशोर कुमार तुंहिंजो प्रोग्राम कैंसल मरियासीं। मस को प्रोग्राम जी बोड़ी शुरू थियण वारी ऐं मथा परचाणी तारियूं अचनि। दादा किशोर कुमार तुंहिंजो प्रोग्राम कैंसल। मां तो परेशान लगो पियो ऐं उन्हनि ॾींहंनि में कुछ वणे भी कोन। हकीकत हूंदी आहे धंधो हूंदो आहे बढ़िया त हर शइ वणंदी आहे। उन ॾींहुं मुंहिंजी घरवारी मूंखे कोन वणे। विश्वास कर सुठा सुठा ताम करे खाराए त बि चवां थी भाॼी ठाही अथई या कुल हे माना कुल सेखारियो अथई भिड़ाकुड़ी लाइ किथे विकिणे आई तोखे त अलाए छा थी वियो अथई छो कुझु ॻाल्हि वणेसि ई कोन। सोच तो हिकु ॾींहुं सुबुह जो टाइम हुयो अख़बार पढ़ा पियो ऐं चांहियुनि जूं चुस्कियूं लॻायां वेठो। ओचितो मां छा ॾिसां हिकिड़ो काको काके जी उमिरि 65 साल वो मुझे घर का आयो चई भगत साहब तई असांजे घर प्रोग्राम कंदा चा मां चडाव थी यार सड़ियो वेठो आहियां पूरे 3 महीने खन ॻाल्हि छो न तनू गाता ॻाईंदुमि ज़रूरु ॻाईंदुमि। चई भगत साहब पोइ घणो वठंदा मूं चयो मिटा तूं मूंखे घुटा त कोन ॾींदे चई न छो रक़म ॾिनोमांइ पूरा 500। मां चयोमांसि काका हे त तूं मूंखे 500 रुपया ॾी तो अगरि तूं घुरी त मां अगरि ॾाओ थी यार मूंखां ॻाल्हाए मां सड़ो वेठो आहियां। चई पोइ हलो सो काको हुयुमि छो बाजू हुयुमि काके जे बाजुनि में तबलो खणी काके सां गॾु गील जंदो वञा। आख़िर हलंदे हलंदे काको हिकिड़े घर जे साम्हूं बीठो। साम्हूं छा ॾिसां 4 ठोड़ा चोटुनि सूधा वेठा आहिनि मरियासीं। मूं चयो काका तूं मूंखे काथे वठी आयो आहे। चई भगत साहब इन्हनि छोरनि जो पीउ मरी वियो आहे छोरा सुम्ही कंदा निंड तूं जोगी जागी भॼन कर। मुंहिंजो काका हाणे अहिड़ी फिटी आहे छा जो किशोर कुमार खां सुराणीअ जा प्रोग्राम कराईंदा। चई भगत साहब कहिड़ो कारो मुंहुं कयो तव्हांजी सीजन ई अहिड़ी पई हले। हाणे साड़ त घणा वरिता पर छा कयां मस ॻाइण जो चांस मिलियो सो जीअं अंदरि पहुतुमि साम्हूं छा ॾिसां त काके जी लाश विछाई पई आहे। सो पुछियोमांसि अबा भला कोई माइक सेट कोई स्टेज। चई भगत साहब तव्हांजो ॻाइण ॿुधंदो केरु। साम्हूं इहा लाश पई अथव ऐं काके जी काई ठही पई अथव इन मथां चादर विछाए थो ॼाव इन जा में मथां भॼन कयो। ईअं चई करे काको 12 करोड़ ॾेई हली वियो। मरी साण मां हर तरह जा प्रोग्राम कया हुया लाॾनि जा लोलुनि जा वर्षुनि जा मेलनि जा माता जे जगरातनि जा चेटी चंड जा गुरु नानक जयंती जा पर मौत जो प्रोग्राम कॾहिं कयो ई कोन हुजे। ऐं उहो बि वरी हिकु त काको मोहल साम्हूं तव्हां खिलो वेठा पतो त पए थो बराबरि तव्हां जागो था पिया मुंहिंजो प्रोग्राम तव्हांखे वणे थो। मोहल काके मां त इहा बि उमेद कोन हुई कि उथी करे 5 रुपया बाजे ते रखंदो। हाणे मुंहिंजो हिया वञे हेठि लहंदो ॾाढो परेशान पर हाणे 12 करोड़ ॾिनो पियो। मां चयो मां छा कयां सो मां चयो महिल हिकिड़ो श्लोक लॻायां त चयमि
जाग मुसाफिर जियरा ओ बेली सबके मारे काल की न छॾे कंहिंखे बि बुढ़ो हुजे थोड़े बाल मुंहिंजो एतिरो चवण मोल काके वटि अखियूं पटियूं मुंहिंजे काका छा थो ॾिसुम काका छा थो ॾिसुम चई जोगी तो मूंखे जाॻायो आहे मानस मां मां जो काका मां तोखे लोली थो ॾियां लोलीअ जा पैसा बि कोन वठंदो साईं तोखे झूलण जो कसम दे यार ॾाहो थी मस मस मुंहिंजो प्रोग्राम लॻो आहे चई भगत साहब मानस मां काको मञे कोन मूंखे बि लॻा खार बाजो खणी काको जे छातीअ मथां चढ़ी वेही काको नहीं सुम्हरियो पोइ सॼी राति जागी जागरण कयो सुबुह जो राम बूटा हणी उथारियोमांसि त इहे असांखे नवां नवां अनुभव थींदा रहंदा आहिनि 2 साल पहिरियों मुंहिंजो साउथ में कोयम्बटूर में प्रोग्राम हुयो कोयम्बटूर वञी रहियुमि अञा कोयम्बटूर स्टेशन आई कोन हुई स्टेशन अचण में अञा कलाक ॾेढ पियो ईअं करे गाॾी हिकिड़ी किनी धूड़ जहिड़ी स्टेशन ते हिट करे खिट करे बीह रही मागे हूंदे रुगो लालटेन वेठा पिया ॿरनि ॾाढो परेशान थियुमि राति जो वक़्तु हुयो 8 साढा 8 थिया बुख बि चङी लॻी सो ॾिठुमि हिकिड़ो कारे कोट वारो नज़र आयो पुछियोमांसि भाई साहब ये गाड़ी यहाँ क्यों खड़ा हो गया चई भाई साहब इसका इंजन खराब हो गया मां चुमास पो जे कम से कम 3 घंटा लगेगा दूसरा इंजन आएगा उसके बाद गाड़ी आगे जाएगा मां भला ॿाहिरि कुछ खाइण वाइण लाइ आहे जी हाँ थोड़ो स्टेशन जे ॿाहिरि वेंदव त तव्हांखे हिकिड़ी होटल मिलंदी हाणे सफ़ा ऊंदहि लॻी पई ॿाहिरि जीअं निकितुमि थोड़ो अॻु भरो वधियुमि त साम्हूं छा ॾिसां लिखियल हो सिंधुस्तान होटल यहाँ ठरी पियो सिंधुस्तान होटल यानी पक ई पक ते कोई सिंधी रहंदो आहे मस मुंहिंजी झूलण ॿुधी आहे वाह मुंहिंजा मरो ॾेरा लाल मस मुंहिंजी ॿुधी ते ईअं चई करे मां अंदरि ई अंदरि ठरा पियो साम्हूं छा ॾिसां हिकिड़ो काको टोपी पाए वेठो मूं चयोमांसि काका राम राम ये पुट राम राम मां काका तव्हीं सिंधी आहियो न चई सिंधी आहियां तॾहिं सिंधी ॻाल्हायां थो न मां बराबरि सिंधी ॻाल्हायो त पोइ मानी वानी मिलंदी सुठी चई छो न मिलंदी पुट सो मानी वानी खाधी पैसनि ॾियण वारी आई सो पुछियोमांसि काका हिते भला सिंधियुनि जा घणा घर आहिनि चई हिकिड़ो घर मुंहिंजो आहे हितां जो मुखी बि मां ई आहियां मां घर बि हिकिड़ो वरी मुखी बि तव्हां इहो कीअं थींदो भाई चई सच थो चवां भाई मां इहो थी नथो सघे काका साउथ में आयो तव्हां अकेलो घर हिकिड़ो सिंधी घर ऐं वरी मुखी बि तव्हां चई पुट हक़ीक़त थो ॿुधायां मां उहो कीअं चई हितां जो हिकिड़ो वॾो ज़मीनदार गुज़ारे वियो ऐं पंहिंजी वॾी प्रॉपर्टी छॾे वियो ऐं उहो लिखी वियो त मुंहिंजो जाइदाद जो 5 हिसो मुंहिंजे नौकर खे ॾिजो ऐं 4 हिसो मुंहिंजे मुनीब खे ॾिजो ऐं अधु हिसो मुंहिंजे पुट खे ॾिजो सभु त हिसाब बराबरि बराबरि थी वियो पर आख़िरी मुंदा अची उन ज़मीनदार खे 19 मेयूं हुयूं हाणे 19 मेयुनि जो हिसाब थिए कीअं भाई 5 हिसाब ॾियनि था मुनीब खे त 20 जो 5 हिसो थींदो आहे 4 हाणे 4.5 त करे कोन ॾींदा ॾियनि था नौकर खे 4 हिसो 5 त हुनखे 4.5 नथा ॾेई सघनि मां काका पोइ कीअं थियो चई सो मां होॾां लंघी रहियो मूंखे ख़बर पई ते मुंहिंजी पियनि मां चयोमांसि कहिड़ी ॻाल्हि आहे त मूंखे इहा सॼी ॻाल्हि करे ॿुधायूं चयोमांसि बसि एतिरी ॻाल्हि तव्हां मुंहिंजी पिया आहियो चई काका तव्हांखे बसि एतिरी ॻाल्हि थी लॻे पई असां परेशान लॻा पिया आहियूं पूरो गांव वेठो आहे हिन मसइले जो हल नथो निकिरे पियो चई बसि एतिरी ॻाल्हि आहे हिक में वठो मुंहिंजी हाणे कयो तव्हां पाण में बंटवारो 19 मां 20 थियूं पोइ 5 हिसो आयो मुनीब खे 4 हिसो आयो नौकर खे उन जो अधु जंहिंमें पुट खे विराए ॾिनो बची हिकु मुंहिंजी बाक़ी वापसि कयो त असांजा सिंधी अहिड़ा होशियार आहिनि हक़ीक़त आहे मां 2 साल पहिरियों पाकिस्तान वञण जो मौक़ो मिलियो मूंखे उते ॾिठुमि सिंध में मूंखे थोड़ी कमी महसूस थी मां जेॾीमहिल सिंध मां मोटी हिंदुस्तान मां आयुमि त हिकिड़े बुजुर्ग सां ॻाल्हाइण चटाभेटी थिए पई त मां चयोमांसि काका हक़ीक़त में असां सुठो तो इंडिया आयासीं इंडिया में असांखे कहिड़ी प्रकार जी कमी आहे असांजा इंडिया में सिंधी ख़ुशि आहिनि चई न पुट अहिड़ी ॻाल्हि कोन्हे असांजा सिंधी सिंध छॾे आया तॾहिं सिंध महिल कमज़ोर आहे मां काका
अहिड़ी ॻाल्हि कोन्हे की जे हिन पुट इहा ई ॻाल्हि आहे। हक़ीक़त ॿुधायां त मूंखे ओॾी महिल विश्वास न पियो लॻे। मां चयुमि काके जो इहो प्रेम हूंदो तॾहिं प्रेमस चवंदा हूंदा उन्हनि जो हुते जनमु आहे। पर पोइ 2 महीना पहिरियों जॾहिं मां दुबईअ में आयो परमान प्यासीजन सां गॾु, ऐं दुबई में तव्हां सिंधियुनि ॿारनि जो हीअ दुबई नगरी ॾिठी ऐं तव्हांजी महिनत ॾिठी त उहे काके जा मूंखे अखर बराबरि यादि अची विया जेते असां ॿुधोसीं। चवंदा अॼु खां 10-15 साल पहिरियों दुबई में बि कुझु कोन हूंदो। जेतिरी तेज़ रफ़्तार सां दुबई प्रोग्रेस थी आहे उहा हिननि 10-15 सालनि जे अंदरि ई थी आहे। ऐं हक़ीक़त में सिंधियुनि जी महिनत आहे। सिंधी आहिनि जिथे किथे मेला लॻाए वेठा आहिनि, पंहिंजी महिनतुनि सां शहर वसाए वेठा आहिनि। सिंधी माण्हू सुहिणा सुहिणा, सिंधी माण्हू सुहिणा जुग जुग शाल जीअने, ॻाढ़ा गलपट गभरू लोहा लिंग सघने, ॾाड़ूअ दाणा डंदड़ा कचला नेण कुहन, सिंधियुनि सबाझड़ने सिंधियुनि सबाझड़ने, सुह वधाई सिंध जी जिए लती